इस्लामाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी असेंबली में माहौलियाती बिल जे शक़वार मंज़ूर दौरान पगारदार तबिके लाइ अहम तरमीम मंज़ूर कयूं वयूं आहिनि। माहवार 50,000 रुपए ताईं खणंदड़नि ते टैक्स खां आजो करार ॾिना विया आहिनि। 1 लख रुपए ताईं माहवार पगार खणंदड़नि ते 2.5% टैक्स लॻायो वेंदो। माहवार 1 खां 2 लख रुपए ताईं पगार खणंदड़नि ते सालियानो 15,000 रुपया फिक्स टैक्स लॻायो वेंदो। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिंध जी मकानी चूंड में इदारनि जी दिलचस्पी न हुई। संदसि गैर सियासी थियण ते सिंध में बि कुझु कठपुतली सियासतदान परेशान थी विया आहिनि। मुखालिफ़नि जो रोअण पिटण मकानी चूंड जे ॿिए मरहले ताईं जारी रहंदो। इन में मुखालिफ़नि जूं ज़मानतूं ज़ब्त थी वेंदियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान ख़ान मुहिम हलाए रहियो आहे, इदारा न्यूट्रल न रहनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।